आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाव बाज बि ओॾियाई मङा, ॾिसंदड़नि ॿुधंदड़नि पीढ़ी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो, हमेशह जीअं कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में मौजूदु हूंदा आहियूं। अॼु बि हींअर लाड़काणे में हिकु तमामु सुठो रागी असांजो उस्ताद मोहतरम फ़क़ीर माशूक़ अली मस्तान साहिब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं इंशाअल्लाह साईं खां गुफ़्तगू कंदासीं ऐं सुठा सुठा कलाम ॿुधंदासीं। जिन बि दोस्तनि असांजो चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। दोस्तो, तव्हां ॼाणींदा हूंदो त सूफ़ी राग सिंध जो वॾो हिकु आवेली राग आहे ऐं सदियुनि खां पियो हलंदो अचे। सूफ़ी राग पहिरियां त बुज़ुर्गनि दरगाहनि ते अक्सर घणो हूंदो हुयो, पर हींअर सूफ़ी राग जी मक़बूलियत असांजे नौजवाननि में तमामु घणो तेज़ी सां पखिड़िजे पई ऐं हर हिकु माण्हू अॼुकल्ह सूफ़ी राग खे सम्झे थो, ॿुधे थो ऐं ॼाणे थो। अहिड़ी सूफ़ी राग खे तमामु सुठे अंदाज़ सां ॻाईंदड़ फ़नकार मोहतरम फ़क़ीर माशूक़ अली मस्तान साहिब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं अचो त तव्हांजो टाइम बचाईंदे हींअर फ़क़ीर माशूक़ अली मस्तान साहिब खां पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। बाबा ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, जी आहियो, भली आहियो साईं, वॾी महिरबानी अव्हां जूं। अल्लाह साईं ख़ुशि कंदो। सर, असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त तव्हां मौसीक़ीअ में कॾहिं खां आया आहियो ऐं मौसीक़ी दुनिया में हलो पिया, सिखो पिया, ॼाणो पिया ऐं तव्हांजो इन मौसीक़ीअ में उस्ताद केरु आहे? अख़्तर साहब, ही त इलाही क़दीमी कमु आहे। मुंहिंजे ख़्याल में जॾहिं खां अखि खोली आहे ऐं शऊर आहे त इन मोहबत सां लाॻापियल आहियूं। बाक़ी राग जी शुरूआति 1985 खां मुंहिंजे ख़्याल में असां कई आहे बाक़ाइदा। असांजे ॻोठ में असांजो उस्ताद हो सैयद साईं सिकंदर शाह साबिर, उन खां असां बाक़ाइदे राग जी शुरूआति कईसीं 1985 में। माशाअल्लाह। असांजे ॾिसंदड़नि खे हींअर उस्ताद साईं कंहिंजो कलाम पिया ॿुधायो? हींअर मां खे शुरूआति कयूं था अलाह जे बाबरकत नाले सां, चीज़ल साईं जी काफ़ी अव्हां जे नज़र कयूं था ऐं मुलाहिज़ा। माशाअल्लाह। अचो नाज़रीन त मोहतरम फ़क़ीर माशूक़ अली मस्तान साहिब खां चीज़ल सरकार जो हिकिड़ो सुठो कलाम ॿुधूं था। आशिक़नि अल्लाह खे लोचे लधो ॾिस कीअं लही, आशिक़नि अल्लाह खे लोचे लधो ॾिस कीअं लही, आशिक़नि अल्लाह खे लोचे लधो ॾिस कीअं लही, पाण खे पैमालु क्यों, पाण खे पैमालु क्यों, पाण खे पैमालु क्यों, साबित थिया साॻी सही, आशिक़नि अल्लाह खे लोचे लधो ॾिस कीअं लही, आशिक़नि अल्लाह खे लोचे लधो ॾिस कीअं लही, पाण खे पैमालु क्यों, पाण खे पैमालु क्यों, साबित थिया साॻी सही, आशिक़नि अल्लाह खे लोचे लधो ॾिस कीअं लही, आशिक़नि अल्लाह खे लोचे लधो ॾिस कीअं लही। इशारो आ उन्हनि खे जेके छॾे वञणा ॿई, इशारो आ उन्हनि खे जेके छॾे वञणा ॿई, तरफ़ैन खां तारक थिया, तरफ़ैन खां तारक थिया, तरफ़ैन खां तारक थिया, हिकु दोस्त सां दिलड़ी रही, आशिक़नि अल्लाह खे लोचे लधो ॾिस कीअं लही, आशिक़नि अल्लाह खे लोचे लधो ॾिस कीअं लही, पाण खे पैमालु क्यों, पाण खे पैमालु क्यों, पाण खे पैमालु क्यों, साबित थिया साॻी सही,
आशिकन अल्लाह खे लोचे लधो ॾिस कीअं लही आशिकन अल्लाह खे लोचे लधो ॾिस कीअं लही आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल